हिन गायो ॾिसो ईंदे सजण ने आचा बीठो है तॾहिं जो ईंदे सजण कोन्हे ऐं फनकार वीचारा ख़ुशि हुजनि असांजी इहा दुआ आहे ऐं वाहे जी प्रोग्राम में 3 अनाउंसर 29 दफ़ा असांखे ताड़ियूं वॼायूं ताड़ियूं वॼायो पाण भुलिजी वञो तव्हांखे ताड़ियूं वॼायो ऐं मौलवी साहब आयो तलावत करण जो नालो ही कोन वरतो मौलवी साहब वीचारो वेही भाई तलावत न कई शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो कलाम यो असांखे ॿुधणु फ़र्ज़ क़ुरान पढ़णु फ़र्ज़ असीं मुस्लमान आहियूं क़ुरान पढ़णु सवाब क़ुरान पढ़णु सवाब क़ुरान पढ़णु ऐं तर्जुमो ॿुधाइणु सवाब आहे पर घटि में घटि उन नालो त वठो अॼु 3 अनाउंसर 2 टीवी जा न हिकिड़ो रेडियो जो आहे सभिनि जे हथ में माइक लॻा पिया आहिनि 2 लाइन में बीठा जहिड़ा पोलका पिया खाईंदा असांजे वकील हिंगोरो साहब हिन जी हिकिड़ी फरमाइश आहे मूंखे पाणी बि पीतमि मूंखे जी पाणी थो पी मुरली थो वॼाई मूंखे खिलाई मूं पाणी वापसि हिनखे ॾेई छॾियो मुंहिंजो तुंहिंजी महिरबानी हिन जी हिकिड़ी फरमाइश तंदुरुस्ती 1000 नेमत ऐं हमेशह ख़ुशि रहो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे ख़ुशि थी माण्हू ॻाल्हाइणु उहो बि सवाबु आहे कंहिंसां थी ख़ुशि थी ॻाल्हाईंदव कहिड़ो हाल आहे अल्लाह जो शुक्र आहे मुस्कुराहट ख़ुशाम माण्हू ख़ुशि हूंदो के माण्हू भाई खुले कहिड़ो हाल आहे चाचा ख़ुशि आहिनि एॾा माण्हू अंदर में सड़ंदा हर वरी पोइ मानी खाईंदो ही मानी छो थो खाए तो पंहिंजे पैसनि जी थो खाए को पिणे जी थो खाए यार ऐं दानी साहब तमामु सुठो तव्हां कमु कयो सिंधी उर्दू पंजाबी सराइकी ऐं साईं बिरोई बि बलोची है उनमें शायरी करो बिरोई अंता हाल है बलोची में करो छयाल जोड़ कुल खैर अंग्रेजी में हाउ आर यू फाइन थैंक यू कुछ बोले हिकिड़ो माण्हू बीमार थियो उनखे एक्सीडेंट थियो हिकिड़ो माण्हू पुछण आयो छा थियो अथई अदा कराची का आए थे कराची का आए तो पोई सीट ते तो रस्ते ते एक्सीडेंट थियो मुंहिंजा दा यार कमाल पोई सीट का वियाणी जगह है विच में वेही विया वो हमारा ॿियो आयो कर ख़बर छा थियो चई अदा कराची का आए पे विच सीट ते वेठो रस्ते ते एक्सीडेंट थियो विच ते वियाणी जगह है कमाल तो करी ड्राइवर का करे वेही विया थियो हमारा कर ख़बर छा थियो अदा कराची का आए पे और ड्राइवर का करे वेठो रस्ते ते एक्सीडेंट थियो या ड्राइवर का वियाणी जगह है कमाल तो करी मथे छित ते वेही विया हाँ बेजार हो गई तो मन कर खबर छा थियो जदा कराची का आए वे वद छित ते वेठो रस्ते ते एक्सीडेंट थियो मुझा बा जे कमाल छित ते के वेहणी जगह दरवाजे ते बिया दरवाजे ते पंजू मानो कर खबर छा थियो जदा कराची का आए वे रस्ते ते दरवाजे ते बीठो रस्ते ते एक्सीडेंट थियो दरवाजे का बियाणी जगह ओ जिते सामान दा रखन उते छो मानो कर खबर दा छा थियो जदा कराची का आए वे जिते सामान दा रखन उते वेठो रस्ते ते एक्सीडेंट थियो ॾाढो सगल गल बुझाता कमाल सामान दर कन उधर की वेणी जगह वो भी बोलियो सत्तू हमरा आयो पुछणो बेजार थी बुधा कर खबर था छा थियो चदा घर बैठो तो बस चढ़ी वई हाणे त पाकिस्तान चौक ॾिसो सिंगल लगन उधर पिनण वारनि जा तरीक़ा गाड़ी बीहंदी हलो हलो ए बाबा हले हल हल बाहर पे पासे में माण्हू वेठो हुन खुलो कोन्हे हले हेड़ो माशूक पासे में टको खींचो कोन्हे थी हले हिकिड़ी